बीरबल, तू मुखे किथे वठी आयो आहीं? हिते त वारी पई उॾामे। मां सम्झां थो त ही थर आहे, पर बीरबल, मूं त तोखे चयो हो मुखे सिंधु दरिया जो सैर कराए। मां पले जो शिकार बि कंदुसि, ऐं तू मुखे थर में वठी आयो आहीं। बादशाह सलामत, किथां आयो पलो? हिते ॾेढ रुपया पाणीअ लाइ सिकनि। बादशाह सलामत, जे जान जी अमान मिले त अर्ज़ु करियां। इजाज़त आ। बादशाह सलामत, ही थर नाहे, पर सिंधुअ जो पेट अथव। तव्हांजे वए खां पोइ सिंधुअ में रुगी वारी पई उॾामे। सिंधु सालनि खां बंदि आहे बादशाह सलामत, ऐं कंहिंखे बि का ॻणती नाहे। हाँ, पोइ वज़ीर ऐं मुंहिंजी रियाह छा पई करे? बादशाह सलामत, रियाह वेचारी बिजली, गैस, तालीम ऐं सिहत में ई फाथी पई आहे। बाक़ी वज़ीर रुगो अख़बारी बयानबाज़ियूं करे मुल्क पिया हलाइनि। तव्हांजे वञण खां पोइ रुगो मुदो पूरो करण वारियूं हुकूमतूं जुड़ियूं आहिनि बादशाह सलामत, ऐं सिंधुअ जे नाले ते रुगो सियासत पई हले। ओ बीरबल, सिंधुअ जो ही हाल ॾिसी ऐं तुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजी दिलि रेज़ा रेज़ा थी वई आहे। छॾियो बादशाह सलामत, तव्हां शहनशाह हिंदुस्तान आहियो। तव्हांजो छा वञे सिंधुअ जे पाणीअ सां? बीरबल, ज़बान संभाले ॻाल्हाए। मां सिंध जो ॼाओ आहियां, नमक हराम न आहियां।